बेपास अवां खे ॿुधाईंदा हलूं त नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि खे धमकियूं ॾेई रही आहे। इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक़ी न कंदो, नैब खे इस्तेमाल करे शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया विया। कुछ भी कयो पर अवामी ताकत तव्हांखे घर मोकिलींदी। एक दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि खे धमकियूं ॾेई रही आहे। इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक़ी न कंदो, नैब खे इस्तेमाल करे शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया विया आहिनि। कुछ भी कयो पर अवामी ताकत तव्हांखे घर मोकिलींदी। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि खे धमकियूं ॾेई रही आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक़ी न कंदो, नैब खे इस्तेमाल करे शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया विया आहिनि। कुछ भी कयो पर अवामी ताकत तव्हांखे घर मोकिलींदी। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अहम ख़बर आहे। नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि खे धमकियूं ॾेई रही आहे। इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक़ी न कंदो, नैब खे इस्तेमाल करे शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया विया। कुछ भी कयो पर अवामी ताकत तव्हांखे घर मोकिले पोइ छॾींदी। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं त नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे हुकूमत सियासी मुखालफ़नि खे धमकियूं ॾेई रही आहे। इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक़ी न कंदो।